नाज़रीन हाणे रुकंदासीं खानपुर महर जो ॻोठ खैरू महर में हथियारबंदी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ॻोठ खैरू महर में हथियारबंदनि जी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया अवां खे खानपुर महर मां ॻोठ खैरू महर में हथियारबंदनि जी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। खानपुर महर में ये अहम ख़बर अवां ताईं पहुचाई पिया। ॻोठ खैरू महर में हथियारबंदनि जी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे आगाह कंदा हलूं। खानपुर महर मां ॻोठ खैरू महर में हथियारबंदनि जी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। आगाह कयूं पिया अवां खे खानपुर महर मां ॻोठ खैरू महर में हथियारबंदनि जी फायरिंग में उमर गडाणी मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं खानपुर महर मां काज़ी खादिम खां। काज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ही खानपुर महर वेझो आदलपुर थाने की हद है। ॻोठ खैरो महर में नामालूम हथियारबंदनि एक जणे उमर गडाणी के क़त्ल करे छॾियो आहे। मां ॿुधाईंदो हलां त ॿुधाए पियो वञे त हथियारबंदनि घर ते काह करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में 45 वरनि जो उमर गडाणी आहे जेको तॾहिं ते ई मारिजी वियो आहे। जॾहिं त इतला मिलण बावजूद जेके आदलपुर पुलिस आहे उहा वाक़े वारे हंधि देर सां पहुती आहे, जितां जेको उन पुलिस लाश तहवील में वरितो आहे। हिन वक़्तु आदलपुर पुलिस लाश पोस्टमार्टम लाइ घोटकी खणाए वई आहे, जॾहिं त आख़िरी इतला ताईं वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। जी महिरबानी अवां जी काज़ी खादिम अपडेट करण लाइ।